Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी जॾहिं त ॾातू गोॾा फनी सोभार जे मथां चढ़ी वियो पर पोइ बि इहो सोभारो एतबार ॼण खां लटाए वियो ऐं फ़ैसिलो अध में छॾे हलियो वियो। बाबा इन करे ई सादिक जो हुनजे मथां शक ख़तम ई नथो थिए। हाणे तूं ई ॿुधाए त छा कजे? बाबा साईं, मामो सादिक छा थो चाहे? सुभाणे सादिक ऐं ॾातूअ जे विच में ॻाल्हियूं आहिनि। मां चवां थो त ख़ुदा करे निबिरी वञनि, ईअं जो उन्हनि में इख़्तिलाफ़ अञा रहनि। बाबा, इहे ॿई असांजे ॻोठ जा ॾाढा जवान आहिनि। जे इहे ॿई हिकु थी विया त उन्हनि जी ताक़त एतिरी वधी वेंदी जो तोसां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा त इहो करम ख़ान तुंहिंजो कुझु बि बिगाड़े न सघंदो। पर जे इहे इख़्तिलाफ़ अञा बि बराबरि रहिया त ॾींहों पोइ ॾींहों असां कमज़ोर थींदा वेंदासीं। बाबा साईं, इहो त सच आहे। असांजे विच में जेके पंहिंजा इख़्तिलाफ़ात आहिनि इन्हनि ई त असांखे कमज़ोर कयो आहे ऐं इहो करम ख़ान ऐं सोभारो असांजी इन कमज़ोरी जो ई त फ़ाइदो वठनि था। बाबा साईं, जेकॾहिं असां पाण में सभु हिकु हुजूं न त पोइ इहो केरु थींदो आहे करम ख़ान? असांजे ॻोठ जी तरफ़ मेरी नज़र हुजे। बाबा, इन करे ई मां चाहियां थो त ख़ुदा करे सुभाणे जॾहिं ॿई वेहनि त उन्हनि में इख़्तिलाफ़ ख़तम थी वञनि, ॻाल्हियूं सही ऐं जामे थियणु घुरिजनि। बाबा साईं, जेकॾहिं ॾातू सचो आहे त पोइ उनखे एतबार ॾियण में कहिड़ो अर्ज़ु आहे? बिलफर्ज़ ॾातू एतबार न ॾे त पोइ? बाबा साईं, पोइ कॾहिं बि निबेरो न थी सघंदो। ॾातू ऐं मामे सादिक ख़ान जे विच में अञा वधीक इख़्तिलाफ़ात जनम वठंदा। बाबा, अल्लाह पाक भलाई कंदो। मां कोशिश कंदुसि त उन्हनि ॿिन्ही जे विच में इख़्तिलाफ़ात न रहनि। मुंहिंजी सुहिणी ज़ाल, मुंहिंजी शहज़ादी, असुल में मां तोखे नाराज़ करणु न पियो चाहियो, पर जे तूं हक़ीक़त ॿुधणु चाहीं थी त पोइ ॿुध। मतां कूड़ हयो अथी। कूड़ हणंदो त पधिरो थींदो न। बाक़ी ॾातू पीराणे खां जाजारे पैसा वरिता अथव। अदा रोलू, असांखे तूं माफ़ करे छॾ, छो जो असां तोसां बि धोखो करणु चाहियूं पिया। हाणे तव्हां वरी रोलू सां बि धोखो पिया कयो? हा, आख़िर ॿुधायो त सही, तव्हांजे मन में आहे छा? रोलू, असुल में असां ॾातू ऐं पीराणे सां तुंहिंजे हिन घर जो सौदो करणु पियो चाहियो। छा तव्हां ही जगह खपायो पिया? चरी इन करे त तोसां ॻाल्हि न पिया कयूं। मां सोचियो त सौदो थी वञे त पोइ रातो राति हितां निकिरी करे शहर में हली रहूं। ॾातू ऐं पीराणो अची हिन घर ते कब्ज़ो करे वेही रहना, पोइ हे दांद जेको आहे सो उन्हनि खे छा करियां? अरे अरे, मां त तव्हांखे शरीफ माण्हू पियो सम्झो, रुगो सम्झुमि तव्हां करियल हो, पर ख़ुदा जो मार पई तव्हां त वॾा दिली जा सघो। तव्हां ने मुंहिंजी जाइ जो सौदो कयो, घणे कयो वेॾे? अदा रोलू, 10 लख में। अरे कार ॾिसो, 50 लख जो जा तव्हां 10 लख में पिया ॾियो। को शर्म को हया तव्हांखे आहे या कुझु बि न? तव्हां रोलू खे सफ़ा रोलण जो सोचो छो? हाणे तो त असांजे ठहियल कम जे मथां पाणी हारे छॾियो। पोइ इहा ॻाल्हि तूं मूंसां पंहिंजे मुंहुं छो न पियो करी? मितेरी, तुंहिंजी कावड़ चपन तां लहे त तोखे ॿुधायां न, केॾो सम्झाईंदोमांइ त माठ कर, चुप कर, पर तुंहिंजी कावड़ लहे ई कोन थी। अदा ख़बर, ॾींहं ॿिनि में पैसा मिलणा हुआ, पर भाॼई असुल कम ई विञाए छॾियो। मां तो चवां हाणे निकिरो मुंहिंजे घर मां। मां तव्हांखे हिन घर में रहायो, हुन जो बदिलो तव्हां मुंहिंजो घर पिया विकिणो थियो। हिन करे मां तव्हांखे रुगो हिकु ॾींहं जो मोहलत थो ॾियां। जेकॾहिं ॿिए ॾींहुं हिन घर में पेर रखियव, पेर भरंदोमांव। ममड़ा बूथ ॾिसीस कापे मोहांदो। मितेरी, हाणे त ख़ुशि आहे न? रोलू खे राज़ी करण मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे।
हाँ परेशानी न थियो हिन जे लाइ। गाड़ी भाॼाई वा बोला तो कदई बाबा सादिका बाबा तुंहिंजो त यार वेढ़ो ई वेरान थी उन्हनि ज़ालिमनि खे मिले छा थो आख़िरकार इन मासूम न्याणी हुन जो छा बिगाड़ियो हो। भोग फ़क़ीर इंसान जे मथां ज़ुल्म करण वारो इंसान नथो थी सघे। ई के वहशी जानवर जो कम आहे भोग फ़क़ीर जो मुंहिंजी न्याणीअ खे अकेलो ॾिसी उन जे मथां वार कयो अथई। भला का ख़बर चार पई तो हे कहिड़ा ज़ालिम आहिनि। जेकॾहिं मूंखे ख़बर पए हा त भोग फ़क़ीर छा मां उन्हनि खे जीअरो छॾियां हरगिज़ न। पर बाबा फैसले में त इहे ॻाल्हियूं थियूं न त ॾोह जा ॾोहारियो सोभारो ख़ान ऐं करम ख़ान आहिनि। न भोग फ़क़ीर न मुंहिंजो 100% शक दातूअ मथां आहे। करम ख़ान ज़ालिम बराबरि आहे पर इहो अहिड़ो कम नथो करे सघे। बाबा छो नथो करे सघे? पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी न्याणी जंहिं तरफ़ ॻोठ खां निकिती हुई उन तरफ़ त को बि अहिड़ो रस्तो ई न आहे जो करम ख़ान वारा पंहिंजे गाॾियुनि ते निकिरी उन तरफ़ वञनि ऐं मुंहिंजी न्याणीअ खे हू खणी वञनि हा। भोग फ़क़ीर उन घिटीअ में अच वञ ईराणी ऐं ॾातूअ जी आहे करम ख़ान वारनि जी न। पर पोइ बाबा साईं उन्हनि खां फ़ैसिलो छो नथो छिकराईं? सुभाणे बाबा बचल खान वटि फ़ैसिलो रखियल आहे। जे फ़ैसिले में ॾातू ऐं पीराणो ॾोही निकिता न त भोग फ़क़ीर इन पीराणे ऐं ॾातूअ जा लाश ॻोठ जे चौहटे ते टंगियल नज़र ईंदई। ख़ुदा हाफ़िज़। मुंहिंजा मालिक को ख़ैर करे तो क्या थी मुरादियूं आहिनि कोन इहो रुॻो लाशनि जी ॻाल्हि। जेकॾहिं सुभाणे बचल खान जे साम्हूं तव्हां सादिक जे तरफ़ां शायदि ॾिनी त पोइ मां त सादिक खां बची वेंदुसि पोइ तव्हांखे केरु बचाईंदो? बेली ॾातू होशधार होशधार असां भला को सादिक जे तरफ़ां शायदि ॾींदासीं छा? तव्हां खणी शादी न ॾियो पर बचल खान त ज़रूरु तव्हां ॿिन्ही खां पुछंदो न त ॾातो ऐं पीराणे ॾे तव्हां कहिड़ा पैसा था लड़ो। तव्हां रुगो बेफ़िक्र थियो असां इहो सोचे छॾियो आहे त असांखे छा चवणो आहे। तव्हां रुगो हिन ॻाल्हि जी पुठ भराई कयो त सादिक जी पाण ई मिटी पलीत थी वेंदी। छा सोचियो अथव? इहो ई त असां रोलू वारी जॻह रोलू खां चोरीअ विकिणूं पिया उन जा पैसा घुरण आया आहियूं। वॾा शैतान आहियो ॾिसण में त सफ़ा मिस्कीन था लॻो पर आहियो असुल सफ़ा शैतान। शैतान त नंढो आहे हिननि खां ही शैतान जा नाना दी नाना। इहो कमु पको कयो अथव। बचल खान जेकॾहिं असां खां पुछो न त असां बि साॻी ॻाल्हि कंदासीं पर जेकॾहिं तव्हां खां पुछे तव्हां बि साॻी ॻाल्हि कजोसि त रोलू खे ख़बर आहे। रोलूअ जे कननि ते बि इहा ॻाल्हि उछले छॾी आहे। भला इहो ॿुधायो असांखे पैसा करे ॾींदो? हा सुभाणे ॻाल्हियूं थी वञनि ॿिए ॾींहं ते तव्हांखे पैसा मिली वेंदा। ठीकु आहे? मतरियो हाणे मूंखे इन निभागनि जे बारे में कॾहिं न चजां। हालत ॾिसो मुंहिंजे घर में रही मुंहिंजा तरा कढण जे चक्कर में अचो हे त मुंहिंजा भाग भला जो मूंखे ख़बर पइजी वियो। जेकॾहिं पुराणे खां ई पैसा वठनि हा पोइ त बि मूंखे पुराणो हितां पातरणी कटे हा। 50 लख जो जॻह आहे उहो 10 लख में पिया खपाइनि। इन्हनि खे को हया शर्म न आहे छा? इन्हनि जे लाइ हिन घर में का जॻह न आहे। हा बाक़ी तूं रहीं थी अखियुनि ते सदा रह तोखे त मां छॾींदुसि बि कोन हूंदी। रोलू मां अकेली त तोसां गॾु हिन घर में नथी रही सघां। माण्हू छा चवंदा त मुड़ुस खे छॾे हिकु गैर मर्द सां गॾु थी रहे। इहा कहिड़ी ॻाल्हि तो करीं? माण्हुनि जो छा? तूं हीअं कर न तूं वटि ख़बर कर तलाक जो पोइ पाण था कयूं शादी ॿुधई पोइ बस ॾींहं हूंदा ॿार जा
छाजो परायो छाजो पंहिंजो। पर रोलू जेसी ताईं को बहानो हथ नथो अचे मां खबर खां तलाक कीअं थी वठी सघां। तू तेसी ताईं हिन खे हिते रहण ॾे। आहे बहानो छो नहीं तो खबर तो पेट वॾो आ हिकु शर्त सां मां हिते ॿ टे ॾींहं रहंदो मान। तूं मूंसां वादो कर त तूं खबर खां तलाक वठंदी न त पोइ सुभाणे साईं हिननि खे मां जुती पैर में न ॾींदुसि ईअं कढंदो मान घर मां। हा रोलू पक सम्झ त मां तमामु जल्द खबर खां तलाक वठंदसि। बस मतेरी तूं जे सिर मारे विधो आहे तॾहिं तो ॿ टे ॾींहं घर में बर्दाश्त कान न त घर में छॾण जहिड़ा त न। पर मुंहिंजी हिकु अर्ज़ अथई मतेरी जेतिरो जल्दी ठही न हिननि मां जान छॾा अमां सां पंहिंजो वाइदो पूरो कजां पोइ हिन घर में मतेरी रोलू जो बचई हूंदो। बाबा साईं मूंखे बाबा जी सिक लॻी आहे जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां बाबा सां मिली अचां। बाबा इजाज़त मां तोखे लख दफ़ा ॾियां पर तव्हां वेंदव कंहिंसां? बाबा साईं सांवल खे चओ न मूंखे वठी हले। असांजी दुश्मनी लॻी पई आहे ओसी ताईं मां ॻोठ खां ॿाहिरि कोन थो निकिरां। ख़बर पए त असांजो दुश्मन केरु आहे। भला हिकिड़ो कमु त करे सघो था न सांवल बाबा खे फ़ोन ते चओ त मूंसां मिली वञे। मतलब जॾहिं बि तुंहिंजो पीउ हिते आयो न तोखे हुन सां मिलायो वेंदो तूं परेशान न थी। बाबा मां तव्हांजे पीउ सां फ़ोन ते पाण ॻाल्हायो आहे चए थो त करम खान जे कम सां किथे ॿाहिरि निकितल आहे। जीअं ई उतां वापसि ईंदुसि त सिधो चई तव्हां वटि ईंदुसि। अच्छा इहो कोन ॿुधाई तूं उतां वापसि कॾहिं ईंदा? बाबा इहा ॻाल्हि पए कई त हफ़्तो 10 ॾींहं लॻी वेंदा। बाबा तव्हां परेशान न थियो जीअं ई आयो त मां तव्हां सां मिलाईंदोमांसि। मूं वटि जेकॾहिं तूं न यकीन करी त तोखां वधीक तुंहिंजे पीउ सां मिलण जी मूंखे सिक। मां त चवां थो त अॼु ई उहो मिली वञे सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए। सच में सांवल बाबा सां भला ख़ैर में मिलण थो चाहीं? हा मुमल उनजी कुझु ओदर मूं तरफ़ रहियल आहे जेका मां वापसि करण थो चाहियां। तमामु जल्द असांजी मुलाक़ात थी पोइ उनखे तोसां ज़रूरु मिलाईंदुसि। वो बीबे खान जा औलाद बंद करिया टिटड़ इन छोरे के समझाए अजाए पंहिंजे भागत खे लत्तू तो हणे। केजा भाग वो बेचारी हूर आई हुई 10 दफ़ा चई वई आहे त देखे राज़ी कर त मुमल सां परणायूंसि। सुभाणे जी सॼी मिल्कियत मिलंदी उन जो वारिस थींदो। इन छोरे लाइ इन छोरी में छा ॾिठो आहे मञे ई नथो आहे त भोलड़ी जहिड़ी। छा पुफी मां भोली आहियां? बाक़ी छा पंहिंजो पाण खे परी थी समझी जा। मां सोरठ के राणी का घट ना है। बस कर हाणे बस घणई तारीफ़ कईस अगरि इहा तारीफ़ ॿुधी गाटे ते त चढ़ी वई आहे। अरे छोरा माने सही थी चवई ज़िंदगी सुधरी वेंदी। बाबा जेकॾहिं न अहिड़ी सुठी सलाह आहे पोइ उन ते तूं अमल छो नथो करीं? मुंहिंजूं ॿई अखियूं थधियूं पर जेकॾहिं कोई रिश्तो थिए बस कर मुआ खगा के जाए जा हिकिड़ो पेर कबर में पियो थई वरी सही शादी जी तैयारियूं आहिनि शर्म कोन। तू फुफड़ जी इन उम्र में शादी नथी ॾिसण चाहीं त मां कीअं राणी जी शादी ॾिसंदमि? मां त हिन जो 10 शादियूं कराइण लाइ तैयार आहियां माई। आउं त चवां थी भले 10 छा 20 करे पर जेकॾहिं हिन जो रिश्तो बच्चल खान ॾांहुं मोकिलियमि न त बच्चल देर ई कोन कंदो यकदमि गोली हणंदुसि। पर मुंहिंजे राणे खे त ख़ुशी ख़ुशी सां इहो रिश्तो मिलंदो तॾहिं चवां थी सोच ऐं इहो रिश्तो वियो न सॼी मिल्कियत वई। ईअं न कर कुझु सोच पंहिंजो। दादू बाबा सादिक तोखे पंहिंजो ॿुधी सादिक जो चवणु आहे त मुंहिंजी छोकिरी अगवा या मारण में हथु ॾातूअ जो आहे। इन करे मूंखे ॾातूअ खां पाप प्लान वठी ॾियो। बाबा बचल कान मां सादिक खे सभु पाप प्लान ॾींदुसि। पहिरियां सादिक मूं ते ॿियो त साबित करे। ॾातू मुंहिंजी दिलि जी तसलीअ जे लाइ ऐं मूंखे यकीन ॾियारण जे लाइ तव्हां ॿिन्ही खे एतबार ॾियणो पवंदो। सादिक तो एतबार खे मामूली सम्झो तुंहिंजे थोरे घणे शक ते
भलो साईं सलामता रखंदुसि छा? ॾिस ॾातू, असांजा इख़्तिलाफ़ात ख़तम थियण घुरिजनि ऐं हिते नफ़रतुनि खे जनम न ॾियणु घुरिजे। हितां जे अमन ख़ातिर तोखे एतबार ॾियणो पवंदो ॾातू। सावल, सॼे राज जे साम्हूं मूं सादिक जे दुश्मन खे वाउखो कयो ऐं सोबारो एतबार ॾियण खां डिॼी वियो, ॻाल्हियूं अध में छॾे हलियो वियो। उहे बि सादिक सोभारे खे छॾे मूंखे तो दुश्मन सम्झे। जेको थियो सो थियो, उनखे हाणे छॾियो। हा, बाक़ी सादिक खे मुतमइन करण जे लाइ तोखे एतबार ॾियणो पवंदो। ठीकु आहे बाबा बचल खान, मां एतबार ॾियण लाइ तयारु आहियां। घुरायो भलो साईं, पर दैनी सादिक जी छोकिरीअ जा कातिल ॿिया निकिता। तव्हां जेकी नाइंसाफ़ी कयो था मूंसां, हुनजो मां तव्हां खां संग चटी वठां, या सादिक खां कसम वठो जेकॾहिं सादिक जा ॾोही ॿिया निकिता त मां सादिक खां संग चटी वठंदुसि। इहो एतबार तव्हांखे ॾियणो पवंदो। मां एतबार ॾियण लाइ तयारु आहियां। बाबा साईं, इन ॻाल्हि ते ॾातू खान हक़ ते आहे। जेकॾहिं ही बेगुनाह आहे ऐं मां में सादिक जो ॾोही नाहे, पोइ इन खां एतबार वठणु इन सां नाइंसाफ़ी आहे। बाबा साईं, सुभाणे सच में जेकॾहिं ॿियो ॾोही साबित थिए थो, पोइ ॾातू सां थियल नाइंसाफ़ी जो अज़ालो तव्हांखे ई करणो पवंदो। बाबा साईं, इन लाइ मामा सादिक, तव्हां छा था चओ? ठीकु आहे सावल, हिन वक़्तु मां ॾातूअ खां एतबार कोन थो वठां, पर मां तमामु जल्द हिन ॾातूअ जे मथां पक्का शाहिद बीहारींदुसि। पोइ त मुंहिंजो हक़ बणिजे थो न सावल, हिन ॾातूअ खां एतबार वठण जो। सादिक, जंहिं ॾींहुं तूं पक्का शाहिद मुंहिंजे मथां साबित कया न, उन ॾींहुं मुंहिंजो खून तो ते हिलाल हूंदो। तूं पंहिंजी धीअ जे खून जो बदिलो खून सां वठी सघे थो। कमला कमला, सच पुछे त जंहिंमहिल न मोहन खे छॾण जो स्थान थिए, ईअं पियो महसूसु थिए त वञण जी नथो करे। पोइ मूंखे अहसासु थियो त यार, जेकर तव्हां सां त 2 महीननि जी वीज़ा कढाए थिया, सॼी सिंध घुमी वञे हा। हाणे हुनजे अबाणनि जा कख आहिनि, हुनखे शिकत थींदी न। अड़े ग़लती थी वई साईं असां खां, जेकॾहिं हुनखे चऊं हा त 2 महीननि जी वीज़ा वठे हा। अड़े साईं, ॿुध त मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त हुनखे पोइ वञी उहो अहसासु थियो। ख़बर थी छाजे करे? हुनजी दिलि में वरी इहा सोच हुई त अलाए हुते कीअं ॾींहं गुज़रंदा, अलाए का तबियत ख़राबु न थी पवंदी, अलाए कीअं हूंदा उहे माण्हू। और कमला, वॾी ॻाल्हि इहा थी त हुनखे जॾहिं प्यारु मिलियो न हिते, बचल खान जहिड़े माण्हू हुनखे कुड़ो ॾिनो, असां हुनखे जीअं में जायूं ॾिनियूं, त कमला हुन खां पंहिंजो देश विसरी वियो। आहिनि त क़िस्मत जा मेला, जेको हुनजे नसीब में दाणो पाणी हुयो हितां चुगी वियो। साईं, कमला लिखे जा लेख थी यार, वॾी जेको नसीब मोटे या न मोटे, उहा त भॻवान खे ख़बर आहे। बचल खान, मूंखे पाण तोसां मिलण जो शिद्दत सां इंतज़ार। सुठो थियो जो तूं पाण अची वई, न त तोसां मिलण मां पाण अचण लाइ तयार। छोकरा चल, बचल खान जे खाइण पीअण जो इंतजाम कयो। जी रसा। न बाबा, करम खान, असीं दुश्मन जे घर जो कुझु बि खाईंदा पीअंदा न आहियूं। बचल ये दुश्मनियूं छेड़ा त हलंदा रहंदा, तंहिं करे वरी बि चवां थो, कावड़ खे छॾ, कुझु त खा। खाइण जी ॻाल्हि त परे रही करम खान, असीं दुश्मन जे दर जो पाणी बि न आहियूं पीअंदा।
बचल जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हाल हवाल ॾे त असांजा वॾा पेर कीअं कया अथई। असांजे दुश्मन सोभारे खे असांजे हवाले कर। बचल सोभारो का रिढा बकरी आहे जो मां उनखे कन खां वठी ऐं तव्हांजे हवाले कयां। सोभारो मुंहिंजो यार आहे, मुंहिंजो। मां सोभारे खे त छा, पर सोभारे जे हिकिड़े वार खे तव्हांजे हवाले कोन कंदुसि। पोइ असांजी दुश्मनी ॾाढी महांगी पवंदई करम खान। दुश्मनी करण खां पोइ करम खान सस्ते ऐं महांगे जे बारे में कॾहिं सोचियो ई न आहे। जेकॾहिं 3-4 पत्थर तुंहिंजे तरफ़ां असांखे लॻंदा त बचल हिकिड़ो पत्थर त असांजे तरफ़ां बि तो खिले। करम खान जे तू चाहीं थो त तुझे ऐं मुंहिंजे विच में दुश्मनीअ जी बाहि न भड़के त सोभारो ऐं सादिक जी न्याणी सुठो थी त मुंहिंजे हवाले कर। हा बचल, सादिक जी न्याणीअ खे वापसि करण वारी ॻाल्हि, पर हाणे तूं हीअं कर जो पहिरियां सोभारे जी न्याणीअ खे असांजे हवाले कर त असां सादिक जी न्याणीअ खे तुंहिंजे हवाले कयूं। करम खान जे असीं सोभारे जी छोकिरीअ खे वापसि न कयूं त पोइ बचल मूं में कहिड़ी उमेद रखी आहे। बाह जे बदिले बाह वापसि कंदुसि। ठीकु आहे करम खान, तूं असांखे सादिक जी न्याणीअ सां मिलण ॾे। सोभारे जी न्याणी असीं तुंहिंजे हवाले कंदासीं। बचल खान ईअं कॾहिं कोन थींदी। पहिरियां तूं सोभारे जी छोकिरीअ खे असांजे हवाले कंदे, पोइ मां सादिक जी छोकिरीअ खे तुंहिंजे हवाले कंदुसि। लॻे थो तव्हांखे दुश्मनी वधाइण जो वॾो शौक़ आहे करम खान, पर असीं माण्हू आहियूं साबरीन, पर कमज़ोर न आहियूं। पर जे असां सबुर छॾे दुश्मनीअ ते लही आयासीं त करम खान असांजी दुश्मनी ॾाढी महांगी पवंदई। बचल तोखे त मां पहिरियां बि चयो न त मां सस्ते महांगे खे ॾिसंदो ई न आहियां। पहिरियां हिक ॿिए खे आज़माए ॾिसूं त कंहिंमें केतिरो दम आहे। ज़ोर आज़माईअ जो सोचजां बि न करम खान। बच्चल खान नालो आहे मुंहिंजो। सिंध जो पहिरें जोड़ जो मल रहियो आहियां। हथ ॿेई त आसमान घुमंदे अॼु ॿुधायूं थो वञां कि तुंहिंजे ई ॻोठ मां तुंहिंजा ई माण्हू अगवा करे न खणी वियुसि त सम्झजां बच्चल खान मुंहिंजो नालो ई न। अॼु पोड़ो उठ वॾे जोश में हो। करम खान जे कहर खां तोखे रब बचाए बचल, पर जहिड़ा तुंहिंजा पिरकार आहिनि बचंदे कोन।
ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।